हक़ मौजूद, सिंध मौजूद। बाबू वो लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, कमाल जो बैत आहे। अञा पई जीअं सॼण सारियो न मरे, वटियूं वेह काॾड़ियूं छोरी छो न पीए, लॻी कोन हीअं को गुण ॿारो चल जो। अञा जीअं पई उन्हनि महबूबनि खां सवाइ जेके सॼण, जेके महबूब, उहे जेके हलिया विया आहिनि, जिन तोखे ज़िंदगी जे जीअण जा ढंग सेखारिया, ज़िंदगी जा उसूल सेखारिया, ज़िंदगी कीअं जीबी आहे, जंहिं तोखे आदर्श सेखारिया, जिन तोखे इल्मु सेखारियो, जिन तोखे वतन सां वेसाह ऐं मुहबत ऐं आशिकी जा सबक़ सेखारिया, उहे हलिया विया आहिनि। तूं अञा जीअं पई, तोखे जीअण मक़सदु को मौत जी ॻाल्हि लतीफ़ साईं नथो करे, पर इन में इहो थो चवे त जेके सॼण उन्हनि खे तूं सारी नथी, मतिलबु त उन्हनि जा जेके सबक़ आहिनि, उन्हनि जा जेके आदर्श आहिनि, उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ते तूं अमल नथी करीं। कमाल जी तूं अजीब आहीं, साम्हूं ॾिजो बैत आहे। लतीफ़ साईं उन में ॾाढियूं ग़ैरमामूली, इन में जेकॾहिं गहराई में वञिबो त असांखे ख़बर पवंदी त ॾाढियूं ग़ैरमामूली ॻाल्हियूं थो करे। अञा पई जीअं सॼण सारियो न मरे, अञा जीअं पई एतिरो अर्सो गुज़रियो आहे, ऐं सॼण उहे साथी जेके जिदोजहद में तोखां विछड़ी विया आहिनि, भला जेकॾहिं जीअं पई त पोइ इहो इहा हैरत जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ हिकिड़ो कमु कर भला, पोइ ज़हर जूं वटियूं खणी उहे पी मरी वञ, या उन्हनि सॼणनि जे आदर्शनि जी तकमील जे लाइ जिदोजहद कर, या ज़हर जूं प्यालियूं पी वञ ऐं पंहिंजो पाण खे फना करे मौत जे हवाले करे छॾ। कहिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे। जियो त आदर्शनि सां जियो, जियो त मुहबतुनि सां जियो, जियो त आशिकी ऐं महबूबियत सां जियो। ऐं जे नथा जी सघो ऐं पंहिंजे सॼणनि जे पैरवी नथा करे सघो ऐं उन्हनि ख़्यालनि जी पैरवी नथा करे सघो, त पोइ ज़हर जूं वटियूं खणी पी मरी वञो। तव्हांजे जीअण जो को बि जवाज़ न आहे, तव्हांखे जीअण जो को बि हक़ु कोन्हे को। हाणे इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। अञा पई जीअं सॼण सारियो न मरे, वटियूं वेह गाॾड़ियूं छोरी छो न पीए, लॻी कोन हीअं को गुण ॿारो चल जो। हीअ एॾा तोसां गुण करे वियो, कमाल जा गुण करे वियो, तोखे इंसानु बनाए वियो, तोखे सम्झाए वियो त वतन सां मुहबत कीअं कबी आहे, धरतीअ सां मुहबत कीअं कबी आहे, समाज सां मुहबत कीअं कबी आहे, इंसानियत सां मुहबत कीअं कबी आहे। इहे सभु गुण आहिनि। लतीफ़ साईं इन्हनि खे गुण थो सॾे। इहे उहे गुण आहिनि जेके हिकिड़े हसीन तरीन समाज खे तश्कील ॾियनि था। हसीन तरीन समाज, हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत समाज जंहिं समाज में हर माण्हू हिक ॿिए सां मुहबत करे, हर माण्हू हिक ॿिए सां प्यारु करे, हर माण्हू हिक ॿिए खे चाहे, हर माण्हू हिक ॿिए जी इज़त करे, हर माण्हू हिक ॿिए जो एहतराम करे, हर माण्हू हिक ॿिए जी तरक़ीअ में ख़ुशि हुजे। त भिटाई साईं जा ॾाढा गहरा ख़्याल आहिनि, ऐं उन्हनि ख़्यालनि खे असां हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं, लतीफ़ ॾाढो ॾुखियो आहे। लतीफ़ तमामु सवलो आहे। शर्त रुॻो इहो आहे त अव्हां वटि चाह हुजे, चाहत हुजे, अव्हां वटि मुहबत हुजे। भिटाई अव्हांखे चीच खां वठी पंधु कराईंदो ऐं तव्हांखे वठी वेंदो उन मंज़िल ते, जेका मंज़िल इंसान जे महराज जी, इंसान जे हुस्नाकिन जी, इंसान जे अज़मतुनि जी मंज़िल आहे। ओॾां अव्हांखे वठी वेंदो। तंहिं करे लतीफ़ साईं खे पढ़ो, लतीफ़ साईं खे पढ़ायो, लतीफ़ साईं खे सम्झो, लतीफ़ साईं खे सम्झायो, ऐं पंहिंजे घर में इहो लाज़मी अमर बनाए छॾियो त तव्हां वटि लतीफ़ साईं जो रिसालो हुजे ऐं पंहिंजे ॿारनि खे भिटाई पढ़ायो। सची बची असांजो जेको हीउ नसुल आहे, जेकॾहिं अॼु खां असां पंहिंजे ॿारनि खे भिटाई पढ़ाइणु शुरू कयूं त ईंदड़ 10-15 सालनि में सिंध तब्दील थी वेंदी, समाज तब्दील थी वेंदो। सदाईं आबाद हुजो, सदाईं ख़ुशि हुजो। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। हिन चैनल ते अव्हांखे वॾा वॾा आलिम बि मिलंदा, ऐं उहे इन फ्यूचर असां मुस्तक़बिल में उन्हनि ते जेको आहे उन्हनि खे घुराईंदासीं, तकलीफ़ ॾींदासीं, ऐं उन्हनि जा आला दर्जे जा ख़्याल बि अव्हां ताईं पहुचाईंदासीं। अचो
त सिंध अंदरि हिकिड़ी तमामु वॾी फ़िक्री तहरीक जो आगाज़ कयूं। अचो त सच खे मक़सदु बणायूं। सच जेको असांखां रुसी वियो आहे, इहे जेके असां फ्रॉड करियूं था, जेके असां आदर्शनि जे नाले ते फ्रॉड करियूं था, जेके असां समाज खे तब्दीली जे नाले ते फ्रॉड कयूं था, उन जे लाइ बि भिटाई ॾाढो ॻाल्हायो वियो आहे। उहो वरी कंहिं ॿिए सेशन में पाण उन ते गुफ़्तगू कंदासीं। अचो त पाण सच खे मक़सदु बनायूं। अचो त पाण सचाई खे आदर्श बनायूं। ऐं जॾहिं सचाई खे आदर्श बनायोसीं त पोइ असां जूं पीड़ाऊं ऐं दर्द ख़तमु थी वेंदा। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, दोस्तनि ॾांहुं मोकिलियो। ऐं हीअ कचहरियुनि जो हिकिड़ो तवील सिलसिलो शुरू कबो ऐं उन्हनि कचहरियुनि में अहिड़ा अहिड़ा नवां ख़्याल हूंदा जो असांजे ज़हन जी जेका केमिस्ट्री आहे उहा ई तब्दील थी वेंदी। हक़ मौजूदु।